वाह फौजिया, ॾाढे पुरसोज़ आवाज़ में ही कलाम तव्हां ॿुधायो, यकीनन दोस्तनि खे वणियो हूंदो। ऐं हिकिड़ो सुवालु आयो आहे त नंढपिण में माठीणा हुयो या शरारती? हा, माठीणो त नंढपिण में माण्हू हूंदो ई न आहे, ज़ारा शरारती ई हूंदो आहे। ऐं असीं बि शरारती हूंदा हुआसीं ऐं शरारतूं कंदा हुआसीं। ऐं जॾहिं बि को मौसम बहार ईंदो हो, कंहिं फसल जो मतिलबु इहो हूंदो हो, फ्रूट वग़ैरह जो मौसम हूंदो हो, त असां जेको सो इंतज़ारु कंदा हुआसीं त कॾहिं था माण्हू सुम्हनि त असीं वञी चोरी वोरी करे अंब खाऊं या ज़ैतून खाऊं या एतिरो मतिलबु पोइ चौकीदार असांखे डोड़ाईंदा हुआ, ॾाढो मज़ो ईंदो हो। बचपन जी त ॻाल्हि ई पंहिंजी आहे। यकीनन बालकपण नंढपिण शरारतूं कंदे ई त गुज़रे थो फौजिया। ऐं हाणे ॻाल्हि थी वञे वरी सूरनि ऐं दर्दनि जी। सूर मंडे जी धूण आऊं अॻे ई आहियां काहिली, भिट धणी जी हिन सिट में केॾी न सचाई समायल आहे। फौजिया, कॾहिं कॾहिं कंहिं मन घुरे मिठड़े माण्हूअ हथां माण्हू अहिड़ा सूर बि पिराईंदो आहे जो नेठि जीअण ताईं अरवाह खॼी वेंदो आहे। प्यारो प्यारो सूर ॾेई वियो हिकिड़ो प्यारो माण्हू, मूं न लिखियो पर मुंहिंजी दिलि जे दफ़्तर ते उस्ताद नज़रुनि सां हू शेर लिखी वियो, हिकिड़ो प्यारो माण्हू, प्यारो प्यारो सूर ॾेई वियो हिकिड़ो प्यारो माण्हू।